कंबर पुलिस मुबैना मुक़ाबले में ॿिनि ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। पुलिस पधिराई में दावा कंदे ॼाणायो आहे त गश्त करे रहिया हुआसीं त ॿिए रोड ते ॻोठ मोक जे लाड़े भरिसां ॾोह जे इरादे सां बीठल हथियारबंद फ़ौरन सां मुक़ाबिलो थी पियो। फायरिंग दौरान ॿिनि ॾोहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करे वरितो। हिननि जवाबदारनि जी सुञाणप बाबति ॿुधायो त कंबर शहर जे बरकत शाह महले वासी दिलबर उर्फ़ दिलू उर्फ़ अबू बकर सिद्दीक़ गोपांग तौरु थी आहे। ॿिए जवाबदार जी सुञाणप ॿुरड़ा कॉलोनी वासी सालिम चांडियो तौरु थी आहे। पुलिस ॼाणायो आहे त गिरफ़्तार जवाबदार दिलबर उर्फ़ दिलू गोपांग मथां कंबर जे थाणनि ते फुरन धाड़नि पुलिस मुक़ाबले जा 6 केस दाख़िल थियल आहिनि। ॿिए जवाबदार सालिम चांडियो मथां ॾोही वारदातुनि जा 4 केस दाख़िल आहिनि। जवाबदारनि जे कब्ज़े मां 2 पिस्टल पिणु पुलिस हथु करण जी दावा कई आहे। कैमरामैन शोएब अहमद खोसो सां गॾु मोहम्मद मिठल, कोशिश डिजिटल, कंबर।